अल्लाह फरमायो उन एहसान खे यादि कयो हे बनी इसराईल। ख़बर आहे यहूदी ऐं नसारा कीअं यादि कंदा आहिनि? जंहिं ॾींहुं फ़िरौन खां अल्लाह इन्हनि खे निजात बख़्शी न, उहो ॾींहुं आचर जो हो। यहूदी ऐं नसारा अॼु ॾींहं ताईं आचर खे ईद करे मल्हाईंदा आहिनि। तव्हां पुछो कीअं? बाबा तव्हां आचर जे ॾींहुं छुट्टी, तव्हांजा मासूम बचड़ा असांजा स्कूलनि में पढ़ंदा आहिनि, ऑफिसूं बंदि थी वेंदियूं आहिनि, बैंकूं बंदि थी वेंदियूं आहिनि, आचर जो ॾींहुं मोकल छो आहे? हिन जे करे वर्ल्ड लेवल ते यहूदी ऐं नसारा आहिनि असांजे कमज़ोर मुसलमाननि खे, दुनिया जे पुजारी मुसलमान, सियासत उन्हनि जे हथ में, उन्हनि खे उन्हनि एतिरो मजबूर करे छॾियो आहे जो आचर जो ॾींहुं जेको उन्हनि जे लाइ ईद हुआ, उहे पूरी वर्ल्ड लेवल ते पूरी दुनिया खे ईद करे मल्हाइण ते मजबूर कनि था। कंहिंखे ख़बर हुजे या न हुजे, आचर जे ॾींहुं सॼो कारोबार बंदि करिणो आहे, आचर जे ॾींहुं ऑफिसूं बंदि करणियूं आहिनि, बैंकूं बंदि करणियूं आहिनि, स्कूल बंदि करणा आहिनि। छो? यहूदियुनि जे ईद जो ॾींहुं आहे। केतिरो बदबख़्त, केतिरो मरदूद, केतिरो नाहल उहो ज़ाहिर कलमे गो मुसलमान आहे जी पूरी ज़िंदगी आचर जे ॾींहुं मोकलूं करे यहूदियुनि जी ईद में शामिल ज़रूरु थियो, छुटियूं करे। अल्लाह अकबर, कोई बि एतिराज़ न कई जो जॾहिं मुस्तफ़ा सुन्नी मुसलमान मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो रबीउल अव्वल शरीफ़ में धाम धूम सां मीलाद मल्हाईंदा आहिनि त उहे ज़ाहिर में कलमे गो मुसलमान चवंदा आहिनि मीलाद छा जो? हैफ़ हुजे ज़ालिम, हुज़ूर जा उम्मती सॾाइण वारा तुंहिंजे मथां। अरे तोखां त उहो यहूदी बहितर जेको अॼु ॾींहं ताईं आचर खे ईद करे मल्हाए थो। तूं उन जे लाइ किताब छो नथो लिखी? तूं उन जे मथां एतिराज़ छो नथो करी? तूं उन जे लाइ हुकूमत पाकिस्तान खे को ख़त छो नथो लिखी त असां मुसलमान आहियूं, जुमो मोकल कयो? क़ुरान मजीद में इहो वाक़ियो अल्लाह छो बयानु फरमायो? इन जे करे ताकि उम्मत मुहम्मदिया जी इस्लाह थिए, उम्मत मुहम्मदिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इस्लाह थिए, इनखे झिझोड़जे, ताकि मालूम थिए त यहूदी पंहिंजे बातिल अक़ीदे में आचर जो ॾींहुं ईद करे मल्हाइनि था। मुसलमान तोखे हुननि खे अल्लाह मूसा अलैहिस्सलाम अता कयो जे फ़िरौन खां आचर जे ॾींहुं उन्हनि खे छोटकारो निजात ॾियारी। अल्लाह जे हुज़ूर में दुआऊं घुरी घुरी, अरे तोखे ऐं असांखे त मूसा अलैहिस्सलाम खां बि वधीक अफ़ज़ल ऐं आला ऐं उत्तम नबी अल्लाह अता फ़रमायो आहे। जे महबूब जे दुआउनि सां उन्हनि खे फ़िरौन खां छोटकारो मिलियो, असांखे क़यामत ताईं अचण वारे हर अबू जहल खां अल्लाह छुटकारो अता फ़रमाए। अहिड़े ई तरीक़े सां उम्मत मुहम्मदिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह फ़रमाए वज़कुरू, यादि कयो अल्लाह जी उन नेमत खे, इज़ कुंतुम आदान, जंहिं वक़्तु तव्हां हिक ॿिए जा वेरी ऐं दुश्मन हुयो, तव्हां हिक ॿिए जा वेरी ऐं दुश्मन हुयो। फ़अल्लफ़ बैन क़ुलूबिकुम, अल्लाह तव्हांजे दिलनि में उल्फ़त नाज़िल कई। फ़अस्बहतुम बिनिअमतिही इख़वाना, अल्लाह जी उन नेमत जे सबबु तव्हां हिक ॿिए जा भाइर बणिजी वियो। उन नेमत खे त यादि कयो। ऐं उम्मत मुहम्मदिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम थियो। बदकिस्मती सां उम्मत मुहम्मदिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे एहसान खे विसारे वेठी। अल्लाह फरमाए यादि कयो, यहूदियुनि जो यादि करणु ॾिठो तव्हां, उन्हनि जे लाइ कोई अजर सवाब नाहे। अगरि उम्मत मुहम्मदिया अलैहिस्सलातु वस्सलाम अगरि जेकॾहिं इन अल्लाह जे एहसान खे यादि कंदी रहे त हिकु हिकु लम्हे जो अल्लाह करोड़ हा अजर ई सवाब अता फ़रमाए थो। हैफ़ हुजे तुंहिंजे हाल ते, ऐं ज़ाहिर में कलमे गो मुसलमान, तूं क़यामत जे ॾींहुं हू महशर जे मैदान में आका करीम जी दरे दौलत में शफ़ाअत जी उम्मीद रखे करे मैदान में ईंदी। यहूदियुनि जी ॻाल्हि ते एतिराज़ न आहे। कॾहिं कयो थी पेंट शर्ट छो थो पाई? मुसलमान सॼो नंगो थो नज़र अची, टाई छो थो पाई? न कंदे एतिराज़। मज़ीद वीडियोज़ के लिए हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें।